ओ अबा बाथरूम छड कसम दी नाने जो डाडे जोड़े अबा छड अबा निकरी वेंदो सुतन खराब थी वेंदी अबा छड अबा न छड़ींदो माई पुत्र। अरे चाचा छोकरे के छोरे तो छने बाथरूम में तोखे ख़बर ही ना छोरो बाथरूम में थी आहे तो वरी भूख लगंदड़। तूं शादीअ में जा डोलो खस त थाल वॼाई, थाल खस त दिलो वॼाई, दिलो खस त ड्रम वॼाई, ड्रम खस त मट खे ऊंधो करे डी बगड़ी 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 वड़े नानी चपरा। हेलो मुआ खीर त गाबो पी वियो। अभो गुत लगी छा करे छडी मां चाहे जो मवाली ने कादा आईंदस इने करे तो पी वियो जीअं तूं अची न। तव्हां खां इहो सवाल आहे, तव्हां इहो प्यार जो पढ़णो कयो? जी हाँ, मां प्यार जो पढ़णो कयो। ये चवंदा आहिनि प्यार किया तो डरना क्या, जब दांगी मली तो तवा क्या। त पोइ तव्हां लव मैरिज कई हुई आहे? हा इहो मां तो मलियो दाना पदाना दाना मुझी मासी या फरदाना मुझी पुपी या रुखदाना मुझो बाबो वंजे लाड़काना मुझो पोया लगाते ही काना मैं दादू नहीं हो जाना फिर से खबर ना अलाए छा थींदो मुंहिंजी ज़िंदगीअ जो। या अल्लाह हू बार बार मुंहिंजे सिर जो कसम खणी कूड़ थी ॻाल्हाए। हाणे ख़त्म हयाती सफ़ा थी लॻे न दुआ थी लॻे। हेलो गूगल मुंहिंजी शादी कॾहिं थींदी? पुट आसरो ही न करे, सर्फ ऐं शैम्पू इस्तेमाल कर। रिश्तो पक्को थियण वारो हुयो त अबूअ चयो मुंहिंजो पुटु शरीफ़ आहे। खिल ई निकिरी वई मूंखां। अरे सोरे जी फोन मरी वियमि बा। हा सोरा हा जटो किथे हो? सोरा मां दुकान ते कमु थो कयां। हा जटो घर तो 2 मिंट बाद तुझी साली रिश्ते लाइ इनको सलाह कयूं। न सोरा मां न ईंदुमि बा, मुंहिंजी ज़िंदगी लितरनि में मां ॿिए खे लितर खाईंदे नथो ॾिसी सघां। रात में शादी कई ने आपो सुबह ना मुझी अख खुली। हां मूंसां गॾु जिन सुतो पियो। अरे जिन न हूंदई या ज़ाल न हूंदई, इहो मेकअप लही हूंदो। यार कई फरमाइश अदल बर मुखे ओपो वठी दे ओपो वठी दे ओपो वठी इने के न तो ओपो वठी दे। खिलणे माण्हू जी कीअं खिल बंद कराइजे? उनखे शिरक भराइजे गलत या वरी फटाको उछलजे न बा। बाक़ी कीअं खिल बंद थींदस? अदा उनजी शादी कराइजे। भला नंबर 06373900447। हाँ भाऊ को भाऊ न चवरी न मां धक्का पाण के पढ़ाई केतरी थियला? अल्हम्दुलिल्लाह एमए थियला। यार पोइ आईएम गोइंग जो मतलब छा आहे? मां वञा तो। ईअं तुंहिंजा वॾा बि न वेंदा हिते ॿुधाए वञ। मां वञा तो। अठो छा खाई दे छोकरी के चए तो चांद तो बहुत देखे हैं लेकिन चांदनी पहली बार देख रहा हूँ। सिंधी में चई ॿुधाए। हा पोइ ॿुध, चंड त घणा ॾिठा हुआ पर चंड्री पहिरियों चकर ॾिसां थो। रात जो देर सां सुम्हूं था ऐं सुबुह जो पादरनि जा उथरनि था। लाज नाले खैरात रे बा। अचे फ़कीर 10 रुपया ना नशो कजा ना शराब पी अजा। न न हिन मां हज तो करे अचां। अल्लाह सही हाणे ज़ाल ॾे असांखे। अल्लाह सही केतिरियूं मिनतूं था कयूं। छड़ाए पाड़े ज़िंदगी कीअं थी गुज़रे असांखे ख़बर आहे। जॾहिं मुड़ुस सफ़र ते वेंदो आहे त ॿाहिरनि मुल्कनि जूं ज़ालूं आई विल मिस यू डियर ऐं वरी असां जूं ज़ालूं वञे थो त कुझु पैसा त ॾेई वञजां।